घर में ही भाजियूं पोखण हिक सुठी सरगर्मी ऐं बहितरीन ख़्याल आहे। इन जा 16 मरहला आहिनि। प्लान करियो, जाइ ॾिसो, मिटी ऐं ॿिज हथ करियो ऐं बस पंहिंजे नंढड़े बाग़ जो ख़्याल कंदा रहो। इन ज़रिए घर वेठे भाजियूं पोखे सघजनि थियूं ऐं हिक हमराह 20 रुपयनि में 15 किलो पटाटा हासिल करे थो। बोरियुनि में भरियल पटाटा त अव्हां ॾिठा हूंदा, पर छा अव्हांखे ख़बर आहे त बोरियुनि में पटाटा पोखे बि सघजनि था। फैसलाबाद जे ज़रई माहिर साजिद इक़बाल घर जी बालकनीअ में ई बोरियुनि में पटाटा पोखिया आहिनि। संदसि घणो करे वक़्तु बूटनि जी सार संभाल में गुज़रे थो ऐं गुज़िरियल 3 सालनि खां हू पंहिंजो ऐं माइटनि जो ख़र्च बचाए रहियो आहे। साजिद इक़बाल जो चवणु आहे त हिक बोरीअ में रुगो 20 रुपयनि में 15 किलो पटाटा पोखे सघजनि था, जंहिंमें रुगो 90 ॾींहं लॻनि था। पटाटनि खे 10 रुपयनि जे प्लास्टिक जी बोरी में विझो, हुन में मिटी विझो ऐं हुन में पटाटा कटे रखी छॾियो। रुगो पाणी ॾींदा रहो। 90 ॾींहंनि में हिन में घटि 15 किलो पटाटा निकिरी ईंदा। संदसि चवणु आहे त केमिकल खां पाक पटाटनि खे केतिरनि ई ॾींहंनि ताईं महफ़ूज़ रखी सघिजे थो। शहरी किचन गार्डनिंग ज़रिए ताज़ियूं भाजियूं हासिल करण सां गॾु महांगाई खां बि बची सघनि था। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk